मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ॾिसो कतल जा जेके मामला आहिनि न दुनिया जे अंदरि, अगरि कंहिं बि बंदे खे कोई बंदो अगरि कहिड़ी बि ॻाल्हि ते जेको मारे थो न या क़तल करे थो, त आख़िरत जा जेके नुक़सान आहिनि त उहे हाली असां रखूं था साइड ते, उनखे बि हाणे अनकरी बयानु कंदासीं। दुनिया जा नुक़सान जेकॾहिं अगरि थोरो इंसानु जेको सोचे ऐं पंहिंजे अक़ल खे जेको इस्तेमालु करे त इंसानु यकीन तौर ते अहिड़नि मामलनि जे क़रीब वेंदो बि न, झेड़नि जे क़रीब वेंदो बि न, ऐं लड़ाई जे तरफ़ वेंदो बि न, ऐं क़तल जे तरफ़ वेंदो बि न। थोरी अकुल जी ज़रूरत आहे, थोरी सम्झ जी ज़रूरत आहे, ऐं उहा सम्झ माज़रत सां चऊं पिया त असांजे सिंधियुनि इलाइक़नि खां ऐं असांजे सिंध सूबे जे अंदरि जेको तमामु वॾो झेड़नि जा मसइला, क़बाइली तकरार हर हिकु क़ौम सां टकरियल आहे। अलाए केतिरा हिक ॿिए जा जेको खून कंहिं ज़माने खां वठी करे थियल आहिनि, हाणे बि अलाए केतिरा थियनि था। थोरो जेकॾहिं अगरि ज़हन लॻायूं, थोरी सोच रखूं न, ऐं बंदो थोरो डिघी सोचे त अहिड़नि तमामु मामलात खां बची सघे थो। सभ खां पहिरियां दुनिया जे अंदरि अगरि कंहिं बि बंदे जो तव्हां क़तल कयो था, दुनिया जो हिकिड़ो नुक़सानु मां तव्हांखे ॿुधायां। दुनिया जो नुक़सानु ॾिसो, हाणे इहे क़तल थींदा छा ते आहिनि? माण्हू हिक ॿिए खे छा ते मारींदा आहिनि? मामिलो या पैसनि जो हूंदो, या मामिलो ज़मीन जो हूंदो, या मामिलो जॻह जो हूंदो, या मामिलो कंहिं उहिदे जो हूंदो, कंहिं डिग्री जो हूंदो। त असांजे मुआशिरे में इन शयुनि ते ज़्यादा क़तल थींदा आहिनि। या मामिलो औरतुनि जो हूंदो, इन शयुनि ते जेको आहे क़तल असां वटि तमामु घणा इंतिहाई ज़्यादा थिया आहिनि। पर हाणे इन क़तल जेके करण वारा बंदा आहिनि न, या जेके झेड़ा करण वारा बंदा आहिनि न, त इन्हनि जी ख़िदमत में हिकिड़ो अर्ज़ु आहे त थोरो सोचो, कंहिं बि बंदे खे अगरि कोई हिन टाइम क़तल कंदो, सभ खां पहिरियां अॻिले खे त क़तल कयो अथई, ईअं सम्झो हे पाण बि हाणे क़तल थी वियो आहे। हे पाण बि क़तल, हाणे कीअं क़तल? सिधो वेंदो हे जेल में, हे 3-4 साल अंदरि जेल में लोड़ींदो, हिन जी घरवारी ॿिए हंधि ज़लील थींदी, कॾहिं हुते जेको माइटनि वटि ज़लील, कॾहिं हुन जेको माइटनि वटि ज़लील। ज़मीनूं जेके जंहिं ज़मीनुनि ते टकरा थियो आहे, त उहे त ज़मीनूं उते पयूं हूंदियूं, इन खां बावजूदि जेके ज़मीनूं तव्हांजूं पंहिंजूं आहिनि न, उहो ज़मीनूं बि हाली तबाह थी वेंदियूं। ऐं मुशाहिदो तव्हांजे आम्हूं साम्हूं आहे। ईअं थींदो आहे न थींदो आहे? मामिलो हुयो जेको आहे ॿिनि जिरे बंदे, जहिड़ो हुयो छा ते ॿिनि जिरे बंदे, ऐं तव्हांजो पंहिंजो असुली जेको 100 जिरे हुयो। हाणे को माण्हू तव्हां अॻिले खे मारे विया हो, या कंहिं अॻिले खे तव्हां क़तल कयो अॻिली दुर्गी, त हाणे तव्हांजो 100 जिरे बि तबाह, तव्हांजो घर बि जेको आहे तबाह, तव्हांजी घरवारी हूंदो। ॾिसो बंदो वॾो गिरती आहे न, अहिड़ा बंदा गिरती जेके चवंदा आहिनि मां असां पंहिंजी घरवारनि खे काॾे छॾींदासीं बि न। जॾहिं इहो मामिलो क़तल जो अगरि कंहिं सां जहिड़ो कयो न, माण्हू मारियो न, पोइ इहो पाण हूंदो आहे जेल में, इन जा भाउ बि जेल में, तमामु रिश्तेदार जेल में। हाणे साईं औरतूं पोइ कॾहिं किथे जेको आहे धिका खाईंदियूं, कॾहिं किथे जेको आहे थाबा खाईंदियूं, ऐं तव्हांजी औलाद जेकी आहे, औलाद बि ज़लील थींदी वेंदी, औलाद बि ज़लील। ॾिसो हे हिकिड़ो नुक़सानु, कंहिंखे अगरि क़तल कयव कंहिं बि मामले ते, पैसो हुजे, ज़मीन हुजे, औरतूं हुजनि, डिग्री हुजे, नौकिरी हुजे, पहिरियों नुक़सानु तव्हांखे ॾिसण में इहो थो पए। हाणे ॿियो नुक़सानु अॻिले जंहिंखे तव्हां क़तल कयो आहे, त उहो बि तव्हांखे छॾे त न ॾींदो न, उहो अॻिलो तव्हांखे छॾे ॾींदो, त अॻिलो बि उनखे बि जेको जज़्बात उभरंदा। हा साईं, पोइ उहो छा करे, अगरि तव्हां निकिरी बि आयो जेल खां, या पोइ तव्हांखे क़तल कंदो, या तव्हांजे भाउ खे क़तल कंदो, या तव्हांजी औलाद खे क़तल कंदो। ॾिसो मामला केॾा ख़राब था थी वञनि बाद में। तव्हांजूं आबाद ज़मीनूं बि तबाह, तव्हांजो वॾो माल उहो बि तबाह, तव्हांजी ज़हन जे अंदरि सुकून हो बि तबाह, तव्हांजा पूरी फैमिली जो सिस्टम बिल्कुलु तबाह। हिकिड़े मामले ते, ॿिनि जिरेबनि ते मामिलो हुयो, उन ते अॻिले माण्हू खे तव्हां मारे वियो, हाणे साईं तबाह लॻा पिया आहिनि। हे 2 जिरे त मां वॾी हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, बाज़ औकात ॿननि ते बि जहिड़ा थियनि था। नॉर्मल हिकिड़ो बनो आहे बसि, इन ते लड़ाई थी, 3-3, 4-4 माण्हू मरी विया। हे दुनिया जो नुक़सानु ॿुधायां पियो त ज़लील थींदो दुनिया जे अंदरि। ॾिसो आख़िरत जो नुक़सानु बाद में आहे। आख़िरत जो अञा हदीस खे खोलियो बि न आहे, क़ुर खे अञा खोलियो बि न आहे, उनखे बाद में था खोलियूं। दुनिया वारो नुक़सानु इहो ई आहे। त हे जहालत हुई। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां सेम टू सेम इहा ई जहालत अरबन जे अंदरि समायल हुई। उहे बि ईअं कंदा, क़तल कंदा हुआ, फ़ख़ुरु कंदा हुआ त असांजो अबो जेको न, उहो हेतिरो जेको मुड़ुसु माण्हू हुयो, हेतिरे माण्हू खे मारियो हुई।
असांजो ॾाढो एॾो कंधार माण्हू हुयो, हेतिरा हेतिरा माण्हुनि खे जेको आहे गर्दन हुनजी उड़ाए छॾियईं। हे छा आहे, हे पंहिंजी क़ौम जे मथां फ़ख़ुरु करणु, पंहिंजे नसब जे मथां फ़ख़ुरु करणु। त अरब सेम टू सेम इहा ॻाल्हि कंदा हुआ, यार असांजो अबो जेको हो न उहो वॾो कंधार मुड़ुसु माण्हू हुयो, एतिरा एतिरा माण्हू खे मारियईं ऐं क़तल करे छॾियईं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे ॿुधायो त हे जेको तव्हां क़तल कयो था, हे हिकिड़ी वॾी जिहालत आहे। ऐं हिन टाइम असांजे मुआशिरे में सिंध जे अंदरि जेके बि क़बाइली जहिड़ा थिया आहिनि, तव्हां रिसर्च कयो, तहक़ीक़ात कयो, जाहिल माण्हू कंदा आहिनि, अल इल्म कोई न कंदो आहे। कोई बि तालीम याफ़्ता माण्हू कॾहिं बि अहिड़ी फशरी में न पवंदो आहे। छाजे करे थो न, तालीम वारे माण्हू खे, अकुल वारे माण्हू खे, शौर वारे माण्हू खे ख़बर हूंदी आहे, यार मुंहिंजी खोपड़ी ख़राबु आहे छा, भला हिकिड़े जरेब जे करे मां पंहिंजो 100 जरेब तबाह कराईंदुमि छा? हा साईं, हिकिड़े जरेब जे करे मां पंहिंजो 100 जरेब त तबाह न कराईंदुमि, या हिकिड़े कंहिं घर जे करे त मां पंहिंजा 10 घर त तबाह न कंदुमि न। ॾिसो, अकुल हिकु वॾी शइ आहे, इल्मु हिकु वॾी शइ आहे। अहले इल्मु माण्हू कॾहिं बि इन शयुनि खां मुतासिर बिल्कुलु न थींदा आहिनि। छाजे करे चवंदा यार पढ़ाई मिल्कियत छॾे ॾियो, हिनखे दफ़ा कयो, जहिड़े खे असां हथ में खणी नथा अचूं। अक्सर जहिड़ा उहे माण्हू कंदा आहिनि जेके ज़्यादा जाहिल हूंदा आहिनि, कंहिं क़िस्म जो कोई इल्मु न आहे। साईं मारे विझो, लिटाए विझो, इन खां बाद में ॾिसो माण्हू बाज़ औक़ात तव्हां ॾिठा हूंदा, ॾिसो जहिड़ा करे या अहिड़ी तरह क़तल करे पोइ साईं हाणे क़ुर मेड़ियूं ढोईंदा शुरू कंदा। यार अॻ में जॾहिं एॾो कंधार हुई न, जॾहिं एॾो कंधार हुई त पोइ हाणे क़ुर छो थो खणी? जॾहिं तूं चवे पियो न एतिरा असां मुड़ुसु माण्हू त पोइ हाणे जेको छाजे का क़ुर खणी करे जेको वञे थो, हाणे बसि जेको थींदो पोइ ॾिठो वेंदो, असां पंहिंजी ताक़त ॾेखारींदा। असांजे मुआशिरे में अक्सर ईंदो आहे, माण्हू कंहिंखे मोचड़ो हणी करे फौरी तौर पोइ पंहिंजी नियाणियुनि खे मोकिलींदा, धीअरुनि खे, माइरुनि खे मोकिलींदा, वञो यार अॻिले ॾे क़ुर खणी वञो। तूं त ॾे मुड़ुसु माण्हू हुई, छाजे खां पंहिंजी नियाणियुनि खे मोकिलींदो आहे, धीअरुनि खे मोकिलींदो आहे, ज़ाल खे मोकिलींदो। बसि हाणे कंट्रोल करे विझु न। हिकिड़ी ताक़त जॾहिं न हुजे न, कंहिं बंदे में एतिरी ताक़त न हुजे न त उहो कमु बि बंदो न करे। हिकिड़ो वज़न खणण जेतिरो वज़न आहे न, पोइ उन ते पंहिंजो कदम बि रखो ऐं पेर बि हलायो। त तमामु जेको मां नसीहत कयां थो, असांजे सिंध जे अंदरि जेके बि क़बाइली जहिड़ा आहिनि, क़बाइली तकरार आहिनि, यकीन कयो कुझु बि रिज़ल्ट न निकिरंदो जेसिताईं पंहिंजा मसइला हल न कंदव। कुझु बि न थींदो। माण्हू तव्हांजा ज़्यादा मरंदा, अॻ में घणा मरी चुका आहिनि न, त हाणे बि ज़्यादा मरंदा, अञा ज़्यादा मरंदा। नई नसल खे जेको आहे तव्हां फितने में विझी वेंदव। बाज़ माण्हू पंहिंजे वॾी उमिरि में मसइला हल न कंदा आहिनि, क़तलनि जा, अहिड़ी तरह ज़मीनुनि जा, पिरापटियुनि जा, इन खां बाद में उहे त वेंदा आहिनि क़बरुनि में, पोइ हिते मसइलो थींदो आहे नौजवान नसल लाइ। हाणे नौजवान नसल पोइ हिते हाणे जहिड़ा करे क़तलनि सां मुंहुं ॾे, कहिड़नि शयुनि सां मुंहुं ॾे, त ज़िंदगी जे अंदरि अमुन खे जेको आहे वठो। साईं अब्दुल करीम बेर वारो आहे न, इहे साईं असांजे सिंध जे अंदरि तमामु वॾो मशहूरु आहे। त मूंखे कंहिं साथी मूंखे ॿुधायो त साईं अब्दुल करीम हमेशह इहा ॻाल्हि कंदो हो त अमुन जेको तव्हांखे केतिरो बि महांगो मिले न, अमुन केतिरो बि तव्हांखे महांगो मिले त अमुन खे महांगो वठो, केतिरो बि महांगो मिले। ऐं तव्हांखे फितनो ऐं फ़साद केतिरो बि सस्तो मिले, फ्री में मिले, हथ में मिले, माण्हू चवनि फ्री में खणो, चए कॾहिं बि जेको हिनखे न खणिजो, तव्हां तबाह थींदो, तव्हांजी नसल तबाह थींदी। त अलाह ताला तमामु अहिड़नि माण्हुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। हे दुनिया जा नुक़सान ॿुधायां पियो, दुनिया जे अंदरि अहिड़ा नुक़सान तव्हांखे ॾिसणा पवंदा, खूननि जे मामलनि जे अंदरि, क़तल जे मामलनि जे अंदरि, कब्ज़े प्लाट जे अंदरि, हे दुनिया जा मामला। हाणे आख़िरत जा नुक़सानात ऐं क़ुर हकीम ऐं अहिड़ी तरह हदीस मां ॿुधाइणु लॻो आहियां। सभ खां पहिरियां क़ुर हकीम अलाह ताला फ़रमायो त जेको बि इंसानु, कोई बि बंदो अगरि कंहिं मोमिन बंदे खे क़तल करे थो न, त अलाह ताला फ़रमायो उहो उनजो बदिलो छा आहे, उनजो बदिलो जहन्नम आहे, ख़ालिदन फ़ीहा। अलाह ताला फ़रमायो हमेशह उनजे अंदरि रहंदो, हमेशह उनजे अंदरि रहंदो। ॿिए नंबर ते अलाह ताला छा फ़रमायो, ग़ज़िबल्लाहु, मां अलाह जो गज़ब बि हिन जे मथां आहे जेको माण्हुनि खे क़तल करे थो, वलअनहु, ऐं मां अलाह जी लानत बि आहे, अअद्द लहू अज़ाबन अज़ीमा, तमामु हिनखे असां बुछड़ो अज़ाब ॾींदासीं क़यामत जे ॾींहुं। हे क़ुर हकीम अलाह ताला बयान अता फ़रमायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस, अलाह जे नबी फ़रमायो कंहिं बि अगरि मुस्लमान, अगरि कंहिं बि ॿ मुस्लमान आहिनि, ॿई मुस्लमान, हिकिड़े पासे बि मुस्लमान, ॿिए पासे बि मुस्लमान, त असां वटि अक्सर जेके मामला थींदा आहिनि न, त मुस्लमान ई कंदा आहिनि। हिते को हिंदू खे खुटी खईं असां सां जहिड़ो कंदो,
ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? हिंदू जो दिमाग़ या खोपड़ी ख़राबु थी आहे, उहो कंहिं मुस्लमान जी गिजी में पवे, चवंदो आहे हिते मिली करे मुस्लमान मूंखे तबाह न करे छॾनि, त हिंदू तव्हां सां कॾहिं बि हिते न विढ़ंदो। हा पंहिंजे इलाइक़े इंडिया में विढ़ी सघे थो, दादागिरी उते ॾेखारे सघे थो, हिते तव्हां सां कोई बि हिंदू न अटकाईंदो। छाजे करे हिते तव्हां मुस्लमान जी अक्सर ज़्यादा आहे, त मुस्लमान मुस्लमान में अटकंदो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगरि कोई बि मुस्लमान, हिकिड़े पासे मुस्लमान ॿिए पासे मुस्लमान, इहे पाण में हथियार खणनि था, इहे पाण में हथियार खणनि था ऐं हिक ॿिए जे मथां हथियार सिधा था कनि, अलाह जे नबी फरमायो जहन्नम जी कंहिं घाटी में ॿई पहुची था वञनि। अगरि ॿई नाक थियनि, ॾिसो बाज़ा औक़ात ईअं थींदो आहे पिरापटी पराई हूंदी आहे। मां हिकिड़ो मिसाल ॾियणु लॻो आहियां, पिरापटी हुजे मंगणार जी ऐं हिकिड़े पासे मक्सी बीठो हुजे, ॿिए पासे बोरोई बीठो हुजे, बोरोई चए त हे मां खणंदुमि, मक्सी चए हे मां खणंदुमि। हाणे पिरापटी त मंगणार जी आहे, विच में छाजे खां पछड़ी था कयो, पोइ अची करे ॿिन्हिनि हिक ॿिए जे मथां हथियार खयां। त अलाह जे नबी छा फरमा, अलाह जे नबी फरमा इहे ॿई जेके मुस्लमान आहिनि न जहन्नम जी कंहिं घाटी में पहुची था वञनि। ॿई हक़ ते ॿिन्हिनि मां कोई भला आहे? तव्हां खां त मां पुछां की पिरापटी मंगणार जी हुजे त हक़ ते ॿिन्हिनि मां कोई आहे? मक्सी भले क़ुर खणे त बि कूड़ो आहे। हे मां ज़ातूं ईअं खाम खां ॿुधायां थो, मां मिसाल हिकिड़ो ॾियां थो, कोई साथी हिन खां मुतासिर बि न थिए। त हक़ ते ॿई बि न आहिनि। अलाह जे नबी फरमा जेकॾहिं हथियार खयूं ॿई जो जहन्नम जी कंहिं घाटी मां पहुची वेंदा। ॿी रिवायत में अलाह जे नबी फरमा इस्लाम खां ख़ारिज था थियनि, हे मुस्लमान मुस्लमान जे मथां हथियार खणे। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलाह जे नबी फरमा ए साहबा हिकिड़ो ज़मानो ईंदो, उनजे अंदरि तव्हां न ॾिसो शायदि, हिकिड़ो ज़मानो ईंदो जेको बंदो अगरि कंहिंखे क़तल कंदो न, क़तल जेको बंदो अगरि कंहिंखे क़तल कंदो न त उहो जहन्नम में वेंदो, ऐं जेको मरियो आहे न इहो बि जहन्नम में वेंदो। साहिबिन खे इहा ॻाल्हि वॾी ॻोरी लॻी, साहिबिन खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई जो अलाह जे नबी फरमायो क़ातिल बि जहन्नम में वेंदो, मक़तूल बि जहन्नम में वेंदो। साहिबिन चयो साईं हाणे जेको मरी वियो आहे इहो त मज़लूम आहे, जेको मरी वियो आहे त इहो त मज़लूम आहे न, इहो कीअं जहन्नम में? अलाह जे नबी फरमायो इन जे दिलि जे अंदरि बि अहिड़ी बाहि हुई त मुंहिंजी गोली इन जे मथां पहिरियों हले, पर हो हिमत करे विधई, हुन अॻु में हिन खे मारे विधो। इन जे दिलि जे अंदरि इहा ई बाहि हुई त हिन खे पहिरियों क़तल मां कयां, पर असां हे अॻु में हिन खे हणी विधई। अलाह जे नबी फरमायो इहे ॿई मरंदा, इहे ॿई जेको जहन्नम में सड़ंदा। छाजे करे नाक ते अमूमन अॼुकल्ह नाक ते वॾो सिस्टम हले थो, पैसा परावा, प्रॉपर्टी पराई, बंगला परावा, ज़मीनूं परायूं, सरकारी ज़मीनूं, उन ते जेको लफड़ो, तमामु मामलात जेको आहे उहो परावा, अची करे ॿ दुनियूं पाण में टकरंदियूं, अलाए केतिरा खून मर्डर, मामला ख़राबु। अलाह जे नबी फरमायो इन्हनि खे आगाह करे छॾियोसि, इन्हनि खे ॿुधाए छॾियोसि त इहे ॿई करे वेंदा, इहे ॿई जहन्नम में वेंदा। हे ॿी हदीस। ऐं टीं हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहब हिकिड़ो ज़मानो ईंदो, उन ज़माने जे अंदरि तव्हां ॾिसंदो माण्हुनि खां इल्मु जेको आहे उहो क़ाबिज़ थी वेंदो, माण्हुनि जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई इल्मु न हूंदो, माण्हू अक्सर जाइल थी वेंदा, नमाज़ुनि खां बिल्कुलु गाफ़िल, अहिड़ी तरह क़ुर खां बिल्कुलु गाफ़िल, क़ुर खे कंहिं क़िस्म जो सम्झंदा न, हदीसुनि खे कंहिं क़िस्म जो न सम्झंदा। हिकु निशानी। ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿी निशानी उन्हनि जे अंदरि इहो आहे त उन्हनि जे अंदरि फितना घणा थी वेंदा। फितननि मां छा मुराद आहे? झेड़ा, क़तल, हा साईं, फहश आम थी वञे, ज़िना आम थी वञे, शराब आम थी वञे, हे फितननि जी तरफ़ इशारो आहे। अलाह जे नबी फरमायो ॿिए नंबर ते फितना उन्हनि वटि आम थी वेंदा। टे नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहबा उन्हनि जे अंदरि बुख़ुल ज़्यादा थी वेंदो, तमामु माण्हू बख़ील हूंदा, सख़ी त नज़र ईंदो ई न, कोई बि अलाह जे नाले ते न ॾींदो, बल्कि ॿियनि खे रोकींदा यार छॾे ॾे। सख़ी अक्सर मरी वेंदा, बख़ील जेको आहे ज़्यादा थी वेंदा। हे टे नंबर ते। चोथे नंबर ते अलाह जे नबी फरमायो ए साहबा हर्ज ज़ाहिर थींदो, ए साहबा हर्ज थींदो। साहिबनि चयो साईं हर्ज छा आहे? हर्ज आहे छा? अलाह जे नबी फरमायो हर्ज इहो आहे तव्हां ॾिसंदो माण्हू ज़्यादा क़तल थींदा। त हे कहिड़ो ज़मानो? हे असांजो ई ज़मानो आहे, हे असांजो ई ज़मानो। ॿुधण में नथो अचे? रोज़ानो ॿुधंदा केतिरा माण्हू मरंदा साईं। अॼु हिते जेको आहे 2 माण्हू मरी विया शहदाद कोट में, साईं 2 जेको आहे 3 कल्ह कंबर में मरी विया, लाड़कण में मरी विया। रोज़ानो को हिकिड़ो ॾींहुं ख़ाली थिए थो जंहिंमें तव्हां अख़बार में या न्यूज़ में ॿुधो न त अॼु माण्हू न मरियो हुजे।
पंहिंजी मौत न साईं, पंहिंजी मौत उहा अञा ॿी आहे, झेड़नि जे अंदरि, हा साईं, फ़साद जे अंदरि, पैसनि जे अंदरि, अलाए केतिरा माण्हू मरनि था। अलाह जे नबी फरमाए साहिबु क़तल आम थी वेंदो, क़तल ज़्यादा तमामु घणो क़तल थी वेंदो। इनखे अलाह जे नबी हर्ज बयानु कयो, हर्ज। इहो हर्ज जेको तव्हां आम ॾिसंदव, अॼु उहे ॾींहं जेको असांखे ॾिसणा पवनि था, इन ई ॾींहं जे तरफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारो कयो ऐं उहो ॾींहुं अॼु असां ॾिठो आहे। त अहिड़नि मामलात खां असां तौबा इस्तग़फ़ार कयूं। तमामु जेको आहे इंसान जे मथां भारी जेको ॾींहुं अचण वारो आहे, क़यामत ॾींहुं। हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम जे अंदरि जेको आहे तवाफ़ कनि पिया, तवाफ़ हरम जे अंदरि छा पिया कनि, तवाफ़ कनि पिया। तवाफ़ कंदे कंदे अलाह जे नबी कसम ॿुधी कयूं, ए काबा मूंखे कसम आहे अलाह जी ज़ात जो, काबे सां मुखातिब थिया, मूंखे कसम आहे अलाह जी ज़ात जो, ए साहबा तोखां वधीक ताज़ीम उन मुस्लमान मोमिन जी आहे जंहिंखे अलाह ताला दुनिया जे अंदरि पैदा कयो आहे। तोखां वधीक ताज़ीम कंहिंजी आहे? मोमिन बंदे जी आहे, मोमिन बंदे जी आहे। ऐं मोमिन जो माल ऐं अहिड़ी तरह खून जी अलाह जे नबी फरमायो इन खां परे थी वञो। हे काबे सां मुखातिब थी करे, हालांकि काबो कहिड़ो आहे, हे जुमे जी नमाज़ एॾे मुंहुं करे असां नमाज़ पढ़ंदा आहियूं। अलाह जे नबी ॿुधायो त हिन काबे खां हिन मोमिन बंदे मुस्लमान जी फज़ीलत ऐं फ़ौक़ीत मथी आहे। ऐं अहिड़ी तरह अलाह जे नबी फरमायो ईअं इन मोमिन जे माल जी हिफ़ाज़त कयो ऐं अहिड़ी तरह इन जो खून जेको आहे बिल्कुलु न वाइजो। इन हदीस इहो ई मफ़हूम थो बीहे। ऐं जंहिं बंदे अगरि कंहिं मुस्लमान खे क़तल करे थो ख़ामख़ा ऐं कंहिं मुस्लमान खे नाजाइज़ तरीक़े सां मारे थो, इन ईअं सम्झो अलाह जे घर खे जेको आहे ड्राइण खां वॾो गुनाह कमु कयो आहे। कोई बंदो मस्जिद खे ड्राए त उनखे माण्हू छॾे ॾींदा? मां पुछा कयां थो तव्हां खां साईं, कोई बंदो अचे मस्जिद खे, हे मस्जिद हिन मस्जिद जी निस्बत बनिस्बत बैतुल्लाह जी घटि आहे, छाजे करे असांजी मस्जिद जो क़िबलो बि अहिड़ी आहे। जेकॾहिं अगरि हरम न हुजे, बैतुल्लाह न हुजे, त असांखे मुंहुं काॾे करे नमाज़ पढ़णी पवंदी। त नमाज़ जे लाइ हिकिड़ी जॻह मर्कज़ आहे जंहिंखे बैतुल्लाह चयो वेंदो आहे, उनखे छा बैतुल्लाह चयो वेंदो आहे। त अलाह जे नबी ॿुधायो त ए काबा अलाह जो कसम खणां थो, मोमिन खां तुंहिंजी फज़ीलत जेको आहे न मथी आहे। ऐं जेकॾहिं कोई बंदो मुस्लमान खे क़तल करे, मोमिन खे क़तल करे, मुस्लमान खे क़तल करे ऐं मोमिन खे क़तल करे, उन ईअं सम्झो काबे खे त ड्रायो आहे, पर इन खां वधीक उन गुनाह कयो आहे। कोई बि जेकॾहिं बंदो काबे खे जेको आहे ड्राइण जी कोशिशि करे, उनखे मसमार करण जी कोशिशि करे, तव्हां छा था सम्झो उनखे मुस्लमान तस्लीम कंदासीं असां? छाजे करे चवंदासीं न यार हिकिड़ो मर्कज़ आहे असांजो, उनखे हे बंदो ज़ालिम यार भले मुस्लमान ई छो न हुजे, पर चवंदासीं हाणे इहो इस्लाम खां ख़ारिज थी वियो आहे। नाजाइज़ क़तल करणु सेम टू सेम ईअं बंदो जेको आहे न इस्लाम खां ख़ारिज थो थी वञे। हे अलाह जे नबी हदीस आहे, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। त मां बार दोस्तों तमामु वॾा इहे फितना जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻु में ई आगाही करे छॾी हुई। त अहिड़नि जेको आहे तमामु गुनाह कबीरे खां अलाह ताला तमामु उमत मुस्लिमा खे बचण जी कोशिशि था फरमाए। ॿी हिकिड़ी मां हदीस पेश कंदुमि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहिबा हिकिड़ो ज़मानो ईंदो, हिकिड़ो ज़मानो ईंदो, उन ज़माने जे अंदरि तव्हां ॾिसंदव त मर्द जेको आहे पंहिंजी घरवारनि सां ज़िना कंदा, मर्द पंहिंजे घरवारनि सां ज़िना कंदा। त साहिबनि चयो साईं निकाह खां बाद में बि ज़िना थींदी आहे छा? हे ॻाल्हि जेके ॾुखी, हे हदीस जॾहिं असां बि पढ़ीसीं न त इहा असांखे हदीस सम्झ में मुंड में न आई। यार घरवारनि सां ज़िना थींदी आहे भला? हिकिड़ी ॾिसो आहे ई निकाह में न, हिकु औरत निकाह में ईजाब कयो अथई त फ़िलाणो मर्द मूंखे क़बूल आहे, मर्द बि क़बूल कयो त मूंखे इहा औरत क़बूल आहे, उनखे असां हक़ महर बि ॾिनो आहे। त हाणे इस्लाम छा थो चए त इहा हिलाल आहे न? त अलाह जे नबी फरमायो उनखे, उन औरत खे, उहा तव्हांजी घरवारी हूंदी हुजण खां बावजूदु बि इंसान मुस्लमान उन सां ज़िना कंदा। पोइ साहिबनि मतिलबु पुछियो कयो, रीज़न पुछियो कयो। हा उनजे तमामु वॾा उलमा जेको आहे उन तमामु वॾा जवाब ॾिना आहिनि, तमामु घणा जवाब। सभ खां पहिरियां जवाबु इहो ॾिनो जेकॾहिं अगरि इन ज़ाल मुड़ुस मां ॿिन्हिनि मां कोई हिकिड़ो बि कलमा कुफ़र थो चवे, अलाह जी नाशाकरी थो करे, औरत चवे त यार, औरत चवे थी त अलाह असांजे मथां कहिड़ो फज़ुल कयो आहे, अलाह असांखे ॾिनो छा आहे, अलाह तमामु माण्हुनि जा घर भरे थो छॾे, अलाह ताला सिर्फ़ु असांखे जेको आहे भुगत रखियो आहे। इहा औरत हाणे इस्लाम खां ख़ारिज थी वई, इस्लाम खां जीअं जो ख़ारिज थी वई न, इन जे निकाह खां बि निकिरी वई। ॻाल्हि सम्झो आई न साईं? हिकिड़ो
हिकिड़ो बंदो तव्हां पाण ॿुधायो त हिकिड़ी औरत हुजे काफ़िराणी ऐं मुड़ुसु हुजे मुस्लमान, इन्हनि जो पाण में निकाह थींदो? निकाह न थींदो न। ऐं जेकॾहिं हुजनि ॿई मुस्लमान, हुजनि ॿई मुस्लमान, अल्लाह न माफ़ु करे, अल्लाह माफ़ु करे, अचानक औरत थी वञे काफ़िराणी, अचानक औरत थी वञे काफ़िराणी न, त ख़ुदि ब ख़ुदि ऑटोमेटिक निकाह फ़ासिद थी वेंदो। निकाह छा थींदो? सही ॻाल्हायो, निकाह फ़ासिद थी वेंदो, निकाह ख़तमु थी वियो, निकाह चट थी वियो। त हाणे जेकी बि मेलाप कंदो न मुड़ुसु, हाणे जेकी बि मेलाप कंदो न मुड़ुसु, त इहा ज़िना जे अंदरि शुमार आहे। त अलाह जन फरमा आख़िरी ज़मानो ईंदो मर्द पंहिंजी घरवारनि सां ज़िना कंदा। उलमा हिकिड़ो मतिलबु इहो लिखियो त औरत जेकॾहिं कलमा कुफ़ुर चवे, अहिड़ा कलमा चवे जंहिंमां उहा औरत इस्लाम खां ख़ारिज थी वञे, त इहो मर्स जेको आहे न, ईअं सम्झो पंहिंजी घरवारी सां हक़ाइदागी नथो करे, बल्कि ज़िना थो करे। ॿिए नंबर ते इहो लिखो जेकॾहिं मर्द जेको आहे अहिड़ा कलमा इस्तेमालु करे, मर्द अहिड़ा कुफरिया कलमा इस्तेमालु करे, अहिड़ा कलमा जो इनखे ख़बर बि न पवे त हे इस्लाम खां हथ धोई करे वेह, त बि जेको आहे इन जी घरवारी इन खां निकाह मां ख़ारिज थी वेंदी, इन खां निकाह मां ख़ारिज थी वेंदी। हे साईं हे ॿ मतिलबु। टियों मतिलबु हे बि थी सघे थो, उलमा ॿुधायो टियों मतिलबु हे बि थी सघे थो जो अॼुकल्ह नादाल मुस्लमान, अॼुकल्ह जा जाहिल मुस्लमान जो घरवारनि खे तकड़ में चवंदा आहिनि त तोखे तलाक आहे, तूं मुंहिंजे घर खां निकिरी वञ, 3 मरतबा इक़रार कंदा आहिनि, ऐं इन खां बाद में वरी चवंदा आहिनि असांजी कावड़ हुई, मां जेको आहे उहो तवाई में हुई, मां तलाक ॾिनी आहे, मूंखे कंहिं क़िस्म जी ख़बर न पई पवे। त उलमा ॿुधायो त इहे 3 तलाकूं थियूं, हाणे औरत फारिग थी वई, हाणे मुड़ुस लाइ जाइज़ आहे ई न त इनखे पंहिंजे घर में रखे ऐं इन सां मिलाप करे। हाणे इहा घरवारी इन जे लाइ हराम आहे। हाणे छा आहे, इहा घरवारी इन जे लाइ बिल्कुलु हराम आहे, इनखे मुनासिबु आहे ई न जो इनखे रखी। त हे अलाह जे नबी जी हदीस आहे जेकी हिन ज़माने में साबित थिए थी। अलाए केतिरा मुस्लमान तलाकूं ॾेई करे घरवारनि खे त बि घर में रखे वेठा आहिनि। हा साईं, हे टियों मतिलबु, तलाक ॾेई करे पोइ बि घरवारी खे घर में रखनि। यार चए मुला अजीब ॻाल्हि कनि था, मां त जेको आहे दिलि सां तलाक न ॾिनी आहे, मां दिलि सां तलाक न ॾिनी आहे। साईं दिलि सां कोई बि तलाक न ॾींदो आहे, हर को तलाक जेको आहे जल्दबाज़ी में ॾींदो आहे, तवाई में तलाक ॾींदो आहे। हा, कोई प्यार मोहबत में थोरी घरवारी खे तलाक ॾींदो। घरवारी खे चवंदो त मूंखे तोसां प्यारु आहे, पोइ चईसि हाणे तोखे जेको आहे तलाक आहे, कोई ईअं चवंदो? घरवारी खे भाकुर बि पातल हुजे, पोइ घरवारी खे चए त हाणे तोसां ज़्यादा मूंखे प्यारु आहे, भाकुर तोसां पातल आहे, हाणे तोखे तलाक आहे। कोई बंदो ईअं न कंदो आहे, हमेशह हर बंदो तवाई में तलाक ॾींदो आहे। त उहा औरत क्लियर थी वेंदी आहे। इन जे करे मां घणी नसीहत कंदो आहियां, नौजवाननि खे घणी नसीहत कंदो आहियां, शादी नई थी आहे, नौजवान तव्हांजी खोपड़ी आहे, नओं ज़ेन आहे, घरवारी खे कुटको ॾियो। जेकॾहिं तवाई अचे न, तवे अचे न, उनखे सोटी हणी विझो, उनखे हिकिड़ी मुक, हालांकि हणण त न खपे, पर मां ॿुधायांव थो इहा मुक बि जेको आहे उनजो ज़ख़्म छुटी वेंदो, चंबे जो बि ज़ख़्म जेको आहे उहो छुटी वेंदो। औरत जेके उन टाइम एट ए टाइम नाराज़ थींदी, पोइ शाम जो ऐं राति जो राज़ी थी बि वेंदी। तलाक जो जुमिलो कॾहिं बि न ॻाल्हायो, तव्हांजा इहे चंद जुमिला हमेशह जे लाइ तव्हांजी ज़िंदगी तबाह कंदा। तव्हांखे निकाह मां ख़ारिज थी वेंदा, छो त निकाह खां ख़ारिज थी वेंदी न औरत, ऐं पोइ घणो मामिलो थींदो। त हाणे साईं, हाणे हिन सां निकाह कीअं कजे? कंहिं बंदे अगरि तलाक ॾिनी बि आहे न कंहिं पंहिंजी घरवारी खे, त हाणे उहो कीअं चवंदो यार मां ॿाहिरि ॿुधायां, माइटनि खे ॿुधायां, या अहिड़ी तरह सोहरे खे ॿुधायां, त सोहरो त औरत खे वठी वेंदो, गेले वेंदो। त हाणे मामिलो कीअं ॾे? लिकाईंदा आहिनि। पोइ घरवारी खे चवंदा आहिनि तूं बि जेको इहा ॻाल्हि ओपन न कर, मां बि इहा ॻाल्हि इहा ओपन नथो कयां। त सही ओपन ॿई न कंदा आहिनि। हाणे अलाह माफ़ु करे, इहे क़बर में एतिरा जेको आहे इनखे ज़िलत ॾिसणी पवंदी, एतिरी ज़िलत ॾिसणी पवंदी जो पूरी ज़िंदगी घरवारी सां रही करे ज़िना कई। हे वॾो ख़तरनाक अमल आहे। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे इन कबी फेल खां ऐं इन जल्दबाज़ वारे अल्फाज़नि खां अलाह ताला महफ़ूज़ रखे। ऐं टीं जेको आहे आख़िरी हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां पेश कंदुमि, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कबीरा गुनाहनि मां हिकिड़ो अहिड़ो बि गुनाह आहे, कबीरा गुनाहनि मां हिकिड़ो इहो बि गुनाह आहे जो कंहिंजो कर्ज़ु जेको आहे पैसा वठी करे खाई वञो, उनखे पैसा न ॾियो। पैसा खाई वञो त छा थींदो? पैसा अगरि कोई खाई वेंदो न, कर्ज़ई जी हालति में को बंदो मरी वियो, हाणे पोइ ते साईं पाण मरी वियो आहे, हाणे पाण पोइ ते सुञियो आहे, पुटनि खे बि पैसा न अथसि, हाणे कर्ज़ु पीजो लाइन कीअं एतिरा लख रुपया,
त अलाह जे नबी फरमाया वॾो कबीरा गुनाह इहो बि आहे जो बंदो मरे अहिड़ी हालत में जो बंदो कर्ज़ई हुजे, पोइ हिते पैसा बि न हुजनि जो हिन जा पुट अदा कनि, ऐं इन हालत में मरी वञे जो पोइ हिते पैसा अदा बि न करे सघनि, त इहो वॾो ख़तरनाक अमल आहे। कर्ज़ु जेको आहे पराई मिल्कियत जेका न उहो तमामु वॾो भारी ऐं ख़तरनाक अमल आहे। त इन जे करे मां तव्हांखे हिन टाइम सुठी सलाह ॾियां थो त कर्ज़ु खणो बि न, कर्ज़ु खणो बि न ऐं कर्ज़ु ॾियो बि न, कर्ज़ु खणो बि न, कर्ज़ु ॾियो बि न। मुफ़्ती तारिक मूंखे चए पियो हिन ज़माने जे अंदरि जेको कंहिंखे कर्ज़ु ॾिए थो न चए इहो बेवकूफ़ आहे, वरी जेको पैसा वापसि थो करे चए उहो उनखां वधीक बेवकूफ़ आहे, उहो चए उहो उनखां वधीक बेवकूफ़ आहे। हिन ज़माने में केरु यार कंहिंखे पैसा ॾींदो? पैसा जंहिंखे ॾिनो न त उहो हाली पैसा पंहिंजा साहे छॾियो, बिल्कुलु साहे छॾियो। माण्हुनि में एतिरो शौक़ु न आहे जेको आहे पैसा वठणु आसान आहिनि, पैसा जेको वापसि ॾियणु न इंतिहाई ॾुखिया आहिनि। पैसा वठण जे लाइ ॿई हथ जेको तव्हांजा सुरकंदा, ऐं जंहिं टाइम पैसा ॾियण जो मौक़ो थींदो न पैसा जेब में पिया हूंदा, यकीन ॿुधायो ॾियण ते दिलि कढंदी आहे, घर में पैसा पिया हूंदा दिलि कढंदी ई न आहे। त इन जे करे अलाह जे नबी एतियात करायो त अलाह जे नबी हिकिड़े साहिबी जो ईअं जनाज़ो न पढ़ायो हुयो, हालांकि अलाह जे नबी पढ़ाइनि न, पर छा अलाह जे नबी उम्मत खे हिकिड़ो मैसेज ॾिनो त मतां इन हालत में मरो त तव्हांजा कंहिंजा कर्ज़ ई थी वञो। त हे उहो ज़मानो, हालांकि कर्ज़ु ॾियण जी फज़ीलत आहे, त कर्ज़ु ॾींदो को माण्हू को मुस्लमान परेशान आहे उनखे कर्ज़ु ॾींदो न त नेकी आहे, पर हिन ज़माने में इहा नेकी न कयो। छाजे करे अगरि तव्हांजा पैसा खाई करे हे मरंदो न ऐं तव्हां यकीन तौर ते बख़्श बि न कंदव। कोई बंदो अगरि कंहिंखे करोड़ रुपया उधारो ॾिनो अथई साईं, तव्हां पाण ॿुधायो मां पाण पेश मां बिल्कुलु माफ़ु न कंदुमि। करोड़ रुपयो केरु माफ़ु कंदो हिन ज़माने में, या लखे रुपया केरु माफ़ु कंदो? त इन हालत में जेकॾहिं बख़्श कोई करे बि न, इन हालत में मरे त सुभाणे काॾे वेंदो? हे जनम में वेंदो। हदीस बि साहिबनि खे अलाह जे नबी ॾाढो ख़िताब कयो। अलाह जे नबी फरमाया ए साहिबा मुफ़लिस केरु आहे? केरु आहे मुफ़लिस? अतदरून मल मुफ़लिस, केरु आहे मुफ़लिस? पको सां हिकु ॿ बंदि करो जी। त अलाह जे नबी साहिब जा ॾिठो त ए साहिबा मुफ़लिस केरु आहे? त साहिबिन मुफ़लिस ॾिसो, अरबी में मुफ़लिस हुनखे चइबो आहे जेको ग़रीब हुजे, जंहिं वटि पैसा बिल्कुलु बि न हुजनि ऐं जंहिं वटि दुनिया जो को सामान बि न हुजे। अरबी में मुफ़लिस उन बंदे खे चइबो आहे। त साहिबिन इहा ई माना वरिती। त साहिबिन चयो साईं मुफ़लिस उहो बंदो आहे जंहिं वटि ॾोकड़ न हुजनि, पैसा न हुजनि, ऐं जंहिं वटि कंहिं क़िस्म जो माल आहे ई न, या रसूल अल्लाह मुफ़लिस इहो ई बंदो आहे। त अलाह जे नबी फरमायो न ए साहिबा मुफ़लिस इहो न आहे, इहो मुफ़लिस न आहे। पोइ अलाह जे नबी खां पाण साहिबनि पुछो या रसूल ॿुधायो त नेठि मुफ़लिस पोइ आहे केरु? अलाह जे नबी फरमायो मुफ़लिस उहो बंदो आहे जेको क़यामत जे ॾींहुं इन हालत में उथे त उन वटि नेकियूं वॾियूं पहाड़नि जेतिरियूं हुजनि। हिकिड़ा बंदा क़यामत ॾींहुं इन कंडीशन में ईंदा वॾी तमामु नेकी खणी ईंदा, एॾी वॾी पहाड़नि जेतिरी निकिरी। छाजे करे त दुनिया जे अंदरि नमाज़ बि पढ़ी आऊं, रोज़ा बि रखियाऊं, हज बि कयूं, ज़कात बि ॾिनी आऊं, त हे नेकी या नेठि नेकी त ज़ाहिर थींदी न। ऐं अलाह ताला नेकी खे पालींदो बि आहे, ख़ुदा नेकी खे वधाईंदो आहे। त नेकी अलाह जे नबी फरमायो पहाड़नि जेतिरी नेकी खणी ईंदो। पोइ अलाह जे नबी फरमायो हाणे इन बंदे सां मुतालबो कंदा माण्हू। मुस्तोई माला में त निमाज़ ॾाढी ख़ानदानी क़िस्म जी पढ़ी पियो न, रोज़ा बि रमज़ान में सभु रखी, पर मुस्तोई माला में तो में हिकिड़ो फॉल्ट हुयो। छा हुयो? त तूं माण्हुनि खे गारियूं बि ॾियनि पियो, हा साईं, माण्हुनि जा पैसा बि तूं खाएं पियो, माण्हुनि जे माल में तूं हथ बि विधो, माण्हुनि जे प्लाटनि ते तूं कब्ज़ा बि कया, तूं भले मस्तोई माला में तूं निमाज़ बि पढ़ी पियो। त हाणे साईं इहो जीअं जो मरंदो न त इनखे निमाज़ जो अजुर ॾेखारींदा फ़रिश्ता, निमाज़ जो अजुर, हज जो अजुर, रोज़े जो अजुर, ऐं अहिड़ी तरह उमिरनि जो अजुर सभु कुझु ॾेखारींदा। इन खां बाद में फ़रिश्ता चवंदा बी शदाद कोट में नेकी करे वियो आहे न, हाणे हाणे शदाद कोट वारा मुस्तोई माला वारा माण्हू उथंदा, हाणे उतो खां मुतालबो कंदा। हाणे साईं मुस्तोई माला वारा जंहिंजा पैसा खाई आयो आहे न उहो उथी करे बीहंदसि, तूं असांजो दोस्त हुई न, लखो रुपयो खणी आए, लखो रुपयो न ॾिनी, इन हालत में मरे तुंहिंजो लखो रुपयो रहियल हुयो। हाणे लखो रुपयो केरु अदा कंदो हिते? उहो चवंदो पैसा त हिते आहिनि ई न, पैसा मां कॾहिं आणिया? फ़रिश्ता चवंदा पैसा न आहिनि, पैसनि जे मुक़ाबले में ॿी हिकिड़ी हिते शइ आई, छा आहे? उहो तुंहिंजी नेकी आहे, नेकी तुंहिंजी कटींदासीं। ऐं आॾो जेको बंदो आहे उनजो बि हक़ आहे न साईं, जंहिंजा दुनिया जे अंदरि पैसा खाधा आहिनि त उनजो हक़ आहे न आहे?
हे ॻाल्हि तव्हां ॿुधी आहे न ॿुधी आहे त अलाह ताला क़यामत ॾींहुं छा कंदो, हक़ कंदो न कंदो, अदुल थींदो न सभिनी सां, ज़ालिम खे टंगियो वेंदो न, मज़लूम खे इंसाफ़ करे सभु कुझु मिलियो वेंदो न, त पाई पाई जो रुपए रुपए जो हिसाबु थींदो। हा, टेंशन न कयो कंहिं क़िस्म जो। अलाह ताला हिकिड़ो अदालत वारो ॾींहुं अलाह ताला हिकिड़ो मुक़ररु करे चयो आहे त असां हाणे फ़रिश्ता ईंदसि, चवंदा फिलाणे जेको आहे न बंदे जी तूं नेकी त कई आहे, पर हाणे हिन जो तूं लखु रुपयो खाई आयो आहीं, इनखे लखु रुपयो चवंदो पैसा न आहिनि, चवंदो नेकी कटींदासीं, तुंहिंजी नमाज़ कटींदासीं। हल साईं नमाज़ कटींदसि। वरी साईं हिकिड़ो ॿियो बि ईंदो इन जो दोस्त, फ़रिश्तनि खे चवंदो हिन बि जेको मुंहिंजा पैसा खाधा आहिनि, फ़रिश्ता चवंदा बि सबुरु कर, चवंदा हाणे हिन जे तूं रोज़नि खे खणी वञि, असां रोज़नि खे खणी वेंदसि। वरी टियों हिकिड़ो बंदो ईंदो, उहो चवंदो पैसा त न आहिनि पर गारियूं ॾिनियूं आहिनि मस्तु मालामी, ज़लील की माण्हुनि जो ॾाढो। फ़रिश्ता चवंदा बि थोरो सबुरु कर, हा हिन जे ॿियूं बि नेकियूं आहिनि, उमिरो कई न, हल साईं उमिरो बि खणी ॾियोसि। हलंदे हलंदे तमामु नेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन बंदे जी ख़तमु थी वेंदी। हेॾी पहाड़नि जी तरह नेकियूं खणी आहिनि न, उहो तमामु ख़तमु, ज़ीरो ज़ीरो, का शइ बती बि न आहे। फ़रिश्ता अञा बीठा आहिनि, साईं माण्हुनि जो अञा कतार पोइ लॻल आहे। कोई चवंदो मूंखे कुटको ॾिनो हुई मस्तु माला जे अंदरि, मूंखे मोचड़ो आया आहीं, मुंहिंजी बेइज़ती कई, माण्हू अञा पोइ ते बीठा आहिनि। हाणे साईं फ़रिश्ता चवंदा हिन वटि का नेकी आहे ई न, तोखे छा ॾियूं? पोइ चवंदा असांजा गुनाह लाइ, भला असांजा गुनाह लाइ करे इन जे मथां रखो, त अलाह ताला क़यामत अदुल त कंदो न, त अलाह ताला फरमाईंदो ईअं कयोसि, ईअं कयोसि। हाणे साईं उहे दोस्त ईंदा उनजा गुनाह खणी करे इन जे मथां, साईं कुझु गुनाह ॿिया ईंदा उनजा गुनाह, हता के पंहिंजूं नेकियूं तमामु ख़तमु, ॿियनि बंदनि जा गुनाह मथां जनम में पियो वञे। अलाह जे नबी फरमायो मुंहिंजी उमत जो वॾे में वॾो फ़क़ीर माण्हू, मुफ़लिस माण्हू इहो अथव। हा साईं जुमे जे अंदरि निमाज़ पढ़णु आसानु अथव, रमज़ान अचे रोज़ा बि थोरा घणा ॾुखिया आहिनि, पोइ बि बंदो रखे थो वञे, उमिरो करणु बि आसानु, ज़िकिर करण बि आसानु, क़ुर जी तिलावत बि आसानु, नेकी करणु तमामु आसानु आहे। नेकी खे बचाइणु ॾुखियो अथव वॾो, नेकी खे बचाइणु इंतिहाई ख़तरनाक ऐं ॾुखियो आहे। त हे बि त बंदो हो न, अलाह जे नबी हदीस आहे त पहाड़नि जी तरी नेकी खणी आयो, पर का शइ बती, इन करे चवंदा आहियूं नमाज़ पढ़ी करे इन खां बाद में अख़लाक़ बि लाज़िम हुजे। नमाज़ रोज़ा रखे करे इन खां बाद में पर पैसनि खां बि बचो, पर उहो माल न खाओ, ख़ुदा जेको आहे क़तन तौर ते इहा शइ माफ़ु न कंदो। अलाह जे नबी वटि हिकिड़ो साहिबी आहे, उन साहिबी पुछा कयो या रसूल अल्लाह शहीद जे बारे में छा हुकुम आहे? अलाह जे नबी फरमायो उनजे लाइ मग़फ़िरत आहे। उहो साहिबी हलियो वियो, अॻिते ॿ क़दम कई, नौजवान हुयो। अलाह जे नबी जीअं जो थोरो अॻिते वियो न, अलाह जे नबी फरमायो ए पुट हेॾे हेॾे आहे, छा उन पुछा कई? चईं मां इहो तव्हां खां पुछा कयुमि जेको तव्हां सां गॾु जिहाद में हलियो हुजे, जेको तव्हां सां गॾु काफ़रनि सां क़िताल कयो हुजे ऐं उन हालत में जेको शहीद थियो हुजे, उनजे बारे में अलाह छा हुकुम कयो आहे? अलाह जे नबी फरमायो अलाह ताला उनजी मग़फ़िरत कई आहे, ख़ुदा हिकिड़ी शइ माफ़ु नथो करे, अलाह ताला कर्ज़ु माफ़ु नथो करे। केरा नबी सां गॾु जिहाद कयो अथई, नबी सां गॾु क़िताल कयो अथई, नबी सां गॾु नमाज़ूं पढ़ियूं अथई, अलाह जे नबी फरमायो सभु शयूं माफ़ु थियनि थियूं, कर्ज़ु माफ़ु नथो थिए। असांजे सिंध जे अंदरि अक्सर माण्हू कर्ज़ाई थी करे मरनि था, टेंशन बि न अचे, कंहिं क़िस्म टेंशन, क़बर में लहंदव, दुनिया जो पर्दो जॾहिं लहंदो न, ख़तमु थींदो न, ऐं आख़िर ते पर्दो जीअं जो स्टार्ट थींदो न, पोइ ख़बर पवंदव परवा पैसा केतिरा ख़तरनाक हुया। पोइ ख़बर पवंदी त केतिरा जेको माण्हुनि जा हिकिड़ो रुपयो खणी आया आहियूं न, त केतिरो हाणे वबा ॾिसणो पवंदो। त तमामु बयान जो ख़ुलासो इहो आहे, तमामु बयान जो ख़ुलासो इहो आहे त नेकी कयो, इन खां बाद में नेकी खे बचायो। पैसा रहियल आहिनि परावा, केतिरा बि पैसा रहियल आहिनि, रुपयो रुपयो रहियल आहे, रुपयो रुपयो अदा करे छॾियो, हिकु हिकु रुपयो बि अदा करे छॾियो। पैसा न आहिनि वञो उन वटि, माज़रत चयो साईं पैसा फ़िलहालु न आहिनि, जेकॾहिं अगरि कुझु छॾे थो त तुंहिंजी महिरबानी, नथो छॾे मां इनशा ॾींदुमि पैसा। पर असांजे ज़माने में पैसा ॾियणु इंतिहाई ॾुखिया आहिनि, नथा ॾियनि माण्हू, अलाए केतिरा जेको आहे न माण्हू पैसा नथा ॾियनि। ॿी नसीहत कयां थो, पैसा पंहिंजा कंहिंखे बि हथ में न पकड़ायो, कंहिंखे बि। माण्हू अमून जेको जंहिं टाइम पैसा वठंदा आहिनि न, उन टाइम को अहलुल्लाह लॻंदा आहिनि, बुज़ुर्ग लॻंदा आहिनि। उन टाइम तव्हां चवंदो हिन जहिड़ो को शरीफ़, हिन जहिड़ो को ख़ानदान मस्तु ई माला में को बंदो न आहे। पैसा जंहिं टाइम वसूल करण जो टाइम ईंदो न, हो जेकी ज़बान तव्हां सां ॻाल्हाईंदो न, तव्हां चवंदो यार मस्तु ई माला में हिन जहिड़ो को बदमाश न आहे। अहिड़ी माण्हू जी फितरत आहे। मां ॻाल्हि सही थो कयां ग़लति थो कयां, जेकॾहिं ग़लति आहे त मां हितां माज़रत कयां। हीअ अखियुनि सां ॾिसो त माण्हू खे पैसा ॾींदो त हो साईं साईं करे पैसा वठंदा, अबो अबो बि कंदा, पैसा
वठण जे टाइम पैसा वसूल ऐं पैसा ॾियण जो जंहिं टाइम थींदो न, यार तुंहिंजा पैसा असां खाईंदासीं या भला, अलाए केतिरा माण्हू कर्ज़ाई आहिनि, माण्हू जेको आहे करोड़नि में कर्ज़ाई आहिनि। बदमाश पहिरीं तुंहिंजी ज़बान इहा हुई, पहिरियों तुंहिंजी इहा ज़बान हुई त पहिरियों साईं साईं अबा अबा साईं मुंहिंजी मजबूरी आहे, मां टेंशन में आहियां। त हाणे उन माण्हू खे खार लॻंदी न लॻंदी जंहिं पैसा बि ग़रीब ॾिना हुजनि, उहे उनखे चवे त तुंहिंजा असां पैसा खाईंदासीं, भॼी वेंदासीं। एतिरा माण्हू कर्ज़ाई आहिनि। ज़ालिम भेण तुंहिंजी पहिरियों ज़बान ईअं हुई। त इन जे करे नसीहत कयां थो तमामु तव्हां नौजवाननि खे, वॾनि खे नसीहत कयां थो, पैसो पंहिंजो कंहिंजे हथ में न पकड़ायो। पैसो पकड़ायो, पैसो तव्हांजी मिल्कियत मां वियो, हाणे इहो इन जो पैसो आहे। हाणे तव्हांजो पैसो बिल्कुलु बि न आहे, इहो तव्हांजो पैसो बिल्कुलु बि न आहे। ऐं इन में तव्हां अॻिले खे गुनाहगार कंदव। अॻिले खे कीअं गुनाहगार कंदव त हाणे इहो बंदो मरंदो न, जेकॾहिं अगरि तव्हांजा पैसा नई नई त काॾे वेंदो, हदीस जे मुआफ़िक़ जन्नत में वेंदो, पर मिल्कियत खणी करे वेंदो। अलाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाई। साईं अॼुकल्ह जे ज़माने में अगरि असांजो को जाइज़ी कमु आहे, उहो बि रिश्वत खां बग़ैर नथो थिए, छा असां रिश्वत ॾेई सघूं था या न? कोई बि कंहिं बंदे जो जाइज़ी कमु आहे। अॼुकल्ह तमामु घणा अहिड़ा मामला थी विया आहिनि जो बंदनि जा जाइज़ी कम बि बग़ैर रिश्वत खां नथा थियनि। ईअं आहे न सही? तमामु वॾा जाइज़ी कम, जेके जाइज़ कमु, हाणे तव्हां नौकिरी खां रिटायर थिया हो, तव्हां पंहिंजी पेंशन वठणु चाहियो था, त उहो चवंदा सभ खां पहिरियां हिते ₹1 लख रखंदे, पोइ तुंहिंजा पैसा तोखे मिलंदा। त हाणे ग़रीब वञे काॾे? हे वञे काॾे? हे टेंशन में न। त हाणे यार इहा रिश्वत न आहे। ॾिसो ज़ाहिरी तौर में त रिश्वत आहे न। त उहो ज़ालिम जेको ₹1 वठे थो, उहो ₹1 छा जो थो वठे? उहो चवंदो ₹1 ॾींदे, पोइ तुंहिंजा मामला असां सिधा कंदासीं, तकड़े में तोखे हथ में पैसा पकड़ाईंदासीं। उन सूरत में तव्हां अॻिले खे पैसा ॾेई सघो था जॾहिं तव्हांजो को हक़ु हुजे, जाइज़ी कमु हुजे। नौकिरी में तव्हां बिल्कुलु पास थी विया हो, नौकिरी में तव्हां बिल्कुलु पास, ऐं तव्हां उन नौकिरी जे अहल बि आहियो। हाणे आॾो तव्हां खां ऑफिसर मुतालबो कनि था त जेसि ताईं ₹2 लख न ॾींदे तेसि ताईं इहा नौकिरी तोखे असां न ॾींदासीं। त हाणे इन सूरत में छा करिणो? सभ खां पहिरियां इन सूरत में अलाह सां तालुक़ु बणायो। त या अलाए आॾो जेको आहे दजाल वेठा आहिनि ज़ालिम, हे कहारी को वेठा आहिनि, हे जेकी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि नथा, चवंदा ₹2 लख। हाणे मां ग़रीब माण्हू एतिरा पैसा आणियां कॾा? या जेकॾहिं पैसनि जी वुसत आहे त पोइ त हे रिश्वत आहे। रिश्वत जे बारे में अलाह जे नबी छा फरमायो? रिश्वत खाईंदड़ ऐं ॾींदड़ ॿिन्हिनि जे मथां ख़ुदा लानत थो करे। त हाणे मां कयां छा? सभ खां पहिरियां अलाह सां तालुक़ु बणाए, या अलाह हिन मामले खे कंट्रोल कराए, या अलाह हिननि जी दिलि में रहम विझ। जेकॾहिं अगरि मामिलो सफ़ा थिए नथो थिए, तव्हांजो हक़ु आहे, हक़ वारा पैसा नथा मिलनि, तव्हां नौकिरी जे अहल आहियो, यानी क़ाबिल नौकिरी, पोइ बि नौकिरी नथी मिले, उन सूरत में तव्हां ॾेई सघो था अॻिलनि खे पैसा, त तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न ईंदो। छाजे करे? तव्हां त मजबूर हुयो। जेकॾहिं पैसा न ईंदो तव्हांजो कमु इहो थींदो ई न। आॾो वारो जेको आहे न, जेको पैसा वठे थो, इन लाइ इहे पैसा रिश्वत आहिनि, इहे पैसा इन जे लाइ नाजाइज़ आहिनि, इन जे लाइ इहे पैसा हराम आहिनि। इहे असांजे सिंध में घणा कम था थियनि। तव्हांजो जाइज़ी कमु को थींदो ई न। तव्हांजो हक़ वारो कमु हिकिड़ो सफ़ा सिधो कमु आहे तव्हांजो। ॿुधायो त यार मुंहिंजा सभु पेपर बि पूरा आहिनि, मामला सभु ते आहिनि मुंहिंजा, कोई का गड़बड़ न आहे। हाणे बि मुंहिंजो कमु नथो थिए, ऑफिसर चवंदा 2-3 लख ॾे। त इहे ऑफिसर जेके पैसा वठंदा न, त इहे ज़लील बि थींदा, ख़्वार बि थींदा, रिश्वत बि आहे। तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो कोई लेबल न आहे। छाजे करे? तव्हां इन कम जे अहल हुयव। हा, पर जेकॾहिं अगरि तव्हां इन कम जे अहल न आहियो, तव्हां ॾिसो था, हिकिड़ो मां त हिकिड़े जाइल क़िस्म माण्हू आहियां, मां आहियां ई जाइल, मां को पढ़ियल ई न आहियां। हाणे साईं मास्तरी नौकिरी पियो वठणु चाहियां। हाणे पढ़ियल 5 दर्जा बि न आहे स्कूल में, मास्तरी नौकिरी वठणु पियो चाहियां। त अॻिलो ऑफिसर चयो त ₹10 लख ॾे। हाणे तूं ₹10 लख जीअं ॾींदे न, त तूं बि लानत में मुस्तक़ थी वेंदी। छाजे करे? त इन कम जो तूं अहल आहे ई न। ऐं जंहिं कम जो अहल न आहे उनजे लाइ पैसा ॾेई करे उहा शइ वसूल करणु, ऐं आॾो वारो जेको पैसा वठे थो ऐं तूं जेको पैसा ॾींदो, ॿिन्हिनि जे मथां हदीस जे मुआफ़िक़ लानत ईंदी। त जेकॾहिं अगरि कंहिं बि मामले जा अहल न आहियो, त पैसा ॾेई करे पंहिंजो मामिलो सेटल न करायो। हा, कंहिं कम जा अहल आहियो, जाइज़ी तव्हांजो कमु आहे, जाइज़ी तव्हांजो मामला था, उन में जेकॾहिं तव्हांखे पैसा ॾियणा पवनि था, त तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो कोई लेबल न ईंदो। अॻिलो बंदो जेको आहे ज़लील बि थींदो, ख़्वार बि थींदो, ऐं उहो पैसो उनजे लाइ हराम बि आहे।
अल्लाह ताला तमामु साथियुनि खे बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छा साईं खॿे हथ सां मानी खाइणु सही आहे या न? साईं खॿे हथ सां मानी खाइणु दुरुस्त न आहे, बहितर बि न आहे, बल्कि मुस्लमान जी निशानी त मुस्लमान सॼे हथ सां जेको आहे मानी खाईंदो आहे। हा जेकॾहिं कोई बि मुस्लमान माज़ूर आहे, बाज़ औक़ात ईअं थींदो आहे सॼो हथु कमु कंदो ई न आहे ऐं हथु कमु कंदो आहे खॿो। साईं आहिनि अहिड़ा मरीज़ घणा? मरीज़ आहिनि न आहिनि? आहिनि न साईं? हा घणा मरीज़ आहिनि जंहिंजो सॼो हथु कमु कंदो ई न आहे। हा उहो जेको आहे उज़र जे तहत जेको आहे खॿे हथ सां मानी खाई सघे थो, छाजे करे त ग़रीब आहे ई माज़ूर, या उहो बंदो बि जंहिंजो हथु आहे ई न, हथु कंहिं मामले जे करे कटिजी वियो आहे, त उहो बि खॿे हथ सां मानी खाई सघे थो, कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे लेबल या गुनाह न ईंदो। हा जेकॾहिं सही साले मां आहे पोइ बि खॿे हथ सां खाईंदो त हे बंदो जेको आहे गुनाहगार थींदो, छाजे करे हे इस्लाम जो शार आहे, मुस्लमान जी हे निशानी आहे त मुस्लमान अमूमन जेको सॼे हथ सां मानी खाईंदो आहे। बाज़ ॿिया बि मज़हब आहिनि जेके सॼे हथ सां खाईंदा आहिनि, पर कुझु दुनिया जे अंदरि अहिड़ा मज़हब आहिनि जेके इन शइ जी तमीज़ कंदा ई न आहिनि। उहो चवंदा हे हथु या हे हथु ॻाल्हि साॻी आहे, मानी खाओ, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। मुस्लमान पंहिंजी पहचान बणाए त अल्हम्दुलिल्लाह सभु मुस्लमान सॼे हथ सां ई खाईंदा आहिनि, कोई मुस्लमान खॿे सां न खाईंदो आहे। छा साईं कोई शख़्स कुफ़ुर खां निकिरी करे इस्लाम में दाख़िल थियो, छा उन जी पूरी ज़िंदगी जा गुनाह ख़तमु थी वेंदा? साईं बिल्कुलु। कोई बि बंदो जेकॾहिं पहिरियों काफ़िर हुयो, पहिरियों हिंदू हुयो, ईसाई हुयो, यहूदी हुयो, 50 साल जी उमिरि में चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, मुस्लमान थियो आहे 50 साल जी उमिरि में, हाणे पोयां पूरी ज़िंदगी वारा 50 साल वारा गुनाह सभु माफ़। हदीस आहे अल्लाह जे नबी जी, अल्लाह जे नबी फरमायो अनल इस्लाम यहदिमु मा कान क़बलहु, जेको बि इस्लाम खां पहिरियां कमु कई न उहो सभु मुनहदिम थी वियो, ख़तमु थी वियो। इस्लाम हिकु अहिड़ो मज़हब आहे जंहिंजी एंट्री करण में बंदे जा तमामु गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि। इहो कोई बि दुनिया जो काफ़िर हुजे या हिंदू हुजे, उहो जंहिंजो मुस्लमान थींदो न त हे अल्लाह ताला हिकिड़ो वॾो रिस्पॉन्स ॾिनो आहे, जो मज़हब में दाख़िल थियण सां हे अल्लाह ताला वॾो हिकिड़ो इनाम ॾिनो आहे त पोइ हिते 50 साल जी जेकॾहिं अगरि क़तल कई, ज़िना कई, शराब जेको बि पीती न, त सभु उहे गुनाह इस्लाम जे आणण सां अल्लाह ताला गुनाह ख़तमु थो करे छॾे ऐं अहिड़ी तरह नेकी बि ख़तमु थी वेंदी आहे। हिकिड़ो सहाबी थियो वॾी उमिरि में, अछी ॾाढ़ी सां सहाबी थियो, त उन चयो साईं मां कुफुर जे ज़माने में अहिड़ा कमु कया आहिनि जो टॉप जूं नेकियूं करे आयो आहियां, वॾियूं वॾियूं नेकियूं करे आयो आहियां। या रसूल मूंखे उनजो अजुर को मिलंदो? अल्लाह जे नबी फरमायो सभु ख़तमु थी विया, उनखे न मिलंदी। चई साईं मां नेकियूं जेकॾहिं पंहिंजूं बयानु कयां त वॾियूं नेकियूं आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो एतिरो भला ताक़ी सां ॿुधा भला कहिड़ी नेकी आहे? चई साईं कुफुर जे ज़माने में जॾहिं नियाणियुनि खे दफ़न कंदा हुया न, त उन टाइम मां छा कंदो हुउमि, मां वटि हुयूं ऊठनियूं ज़्यादा, मां हिकु ऊठनी ॾेई करे उन औरत खे दफ़न थियणु न छॾींदो हुउमि। मालिकनि खे चवंदुमि यार हूअं हिनखे दफ़न करे छॾींदव, हाणे हे तव्हां ऊठनी वठो, इहा छोकिरी ॾियो मूंखे। उन छोकिरी खे वठी करे मां उनजी पालना कयमि, तरबियत कयमि, वॾी थी करे उनजो मां निकाह कराए छॾियुमि। त ॿुधाई तक़रीबन या रसूल अल्लाह 100 जे क़रीब अहिड़नि औरतुनि सां मां मामिलो कयुमि जो उन्हनि खे क़तल थियण खां बचायुमि, दफ़न थियण खां बचायुमि ऐं उनजी तरबियत करे उनजो निकाह कराए छॾियुमि। हे त मुंहिंजी वॾी नेकी आहे। त अल्लाह जे नबी फरमायो इन नेकी जे करे ख़ुदा तोखे इस्लाम में दाख़िल कयो आहे। इन नेकी जे करे, छाजे करे त अछी ॾाढ़ी में अमूमन मुस्लमान बंदो न थींदो आहे। साहबा जेतिरा बि अहल ईमान थिया न उहो अक्सर जेको जवान हुया या जवानी खां थोरो मथे हुया, बिल्कुलु वॾी पोड़ी उमिरि में कोई बि जेको मुस्लमान थिया पर थोरा थिया। छाजे करे पोड़ी जॾहिं उमिरि थींदी आहे न, ज़्यादा इंसान जी उमिरि वधी वेंदी आहे न, त उनजी ज़हन में घणियूं ॻाल्हियूं सेव हूंदियूं आहिनि। उहो चवंदो यार मुंहिंजो ॾाॾो बि जेको आहे बुत परस्त हुयो, मुंहिंजो अबो बि बुत परस्त हुयो, मुंहिंजो पर ॾाॾो बि जेको आहे बुतनि ॾाढो झुकंदो हो। हे अॼुकल्ह कहिड़ी नई ॻाल्हि थी हले, त हो इस्लाम बतौरी ओला नाणींदा आहिनि। त अहिड़ी तरह अल्लाह जे नबी फरमायो इस्लाम खां पहिरियां नेकियूं बि ख़तमु ऐं अहिड़ी तरह इस्लाम खां पहिरियां जेके गुनाह आहिनि न उहे बि ख़तमु थी वेंदा आहिनि, हे इस्लाम जी बरकत जे करे। छा साईं औरत जॉब यानी नौकिरी या मुलाज़िमत करे सघे थी या न? साईं इस्लाम जे अंदरि औरतुनि खे हुकुम मिलियो आहे त औरतूं सिर्फ़ु जेको आहे घर जूं ज़ीनत थियनि। इस्लाम जे अंदरि सिर्फ़ु इहो हुकुम आहे त औरतुनि खे घर ताईं महदूद कयो, उन्हनि खे पर्दो करायो, उन्हनि खे ॿुधायो त घर में औलाद जी तरबियत कयो, मुड़ुस जी ख़िदमत कयो, घर जे अंदरि पाबंदी सां नमाज़ पढ़ो ऐं हिजाब कयो। औरतुनि खे इस्लाम इहो हुकुम ॾिनो आहे।
बाक़ी जेकी मुलाज़िमत या अहिड़ी तरह नौकिरी करणु किथे इहो बिल्कुलु जेको आहे ग़लति अमल आहे। हे कराची आहे न, कराची हिते ॿुधो आहे त फैक्ट्रियुनि जे अंदरि धड़ाधड़ हज़ारनि जी तादाद में औरतूं मुस्लमान जूं कमु कंदियूं आहिनि, तमामु औरतूं मुस्लमान जूं। त हे बिल्कुलु ग़लति अमल आहे साईं, हे बिल्कुलु यार छा कंदो, रुखी मानी खाओ, अधु गिर जेको मानी जो मिलेव न पंहिंजी कमाई ते, त उहो अधु गिर ॾींहं जो मानी में खाओ, औरतुनि खे ॿाहिरि वञी मुलाज़िमत न करायो। त औरतुनि खे ख़ुदा इस्लाम जे अंदरि इज़त ॾिनी आहे, तव्हां उनखे घर ताईं रखो बसि। इस्लाम पाबंदी करे त औरतुनि खे सिर्फ़ु घर ताईं महदूद, जेकॾहिं औरत घर खां ॿाहिरि निकिरंदी न त फितना आम थींदा, माशरो ज़्यादा ख़राबु थींदो। हा, कुझु शयुनि जी इजाज़त जेकी आहे औरत उहे कमु करे सघे थी, मसलन तौरु औरत डॉक्टराणी थी सघे थी, उहा बि डॉक्टराणी पर्दे जे एतबार सां थिए। ईअं न त सभु जेको मुस्लमान पंहिंजो न्याणियुनि खे जेको डॉक्टराणी बणाए, न माशरे जे अंदरि जेकॾहिं किलत थी थी वञे बिल्कुलु, त कोई जेकॾहिं मुस्लमान पंहिंजी न्याणी खे डॉक्टराणी बणाए थो न त ठीकु आहे, डॉक्टराणी बणाए। उन में छा आहे त जेकॾहिं अगरि डॉक्टराणियूं औरतूं न थींदियूं न त औरतुनि जो चेकअप अहिड़ी तरह औरतुनि जे मर्ज़ केरु कंट्रोल कराईंदो। त इहा कुझु न कुझु थोरी घणी गुंजाइश आहे। अहिड़ो कमु उहा औरत करे जो उहो कमु अमूमन मर्द न करे सघे, उहो कमु मर्द न करे सघे। बाक़ी हे जेके मुलाज़िमत या घर जे अंदरि कमु या दुकाननि जे अंदरि कमु, मूंखे त हैरानगी लॻंदी आहे जॾहिं कराची जे अंदरि तव्हां दुकाननि ते वञो न त हुते औरतूं हर दुकान ते बीठियूं आहिनि, कपिड़ो बि तव्हांखे औरतूं ॾींदियूं, तव्हांखे मोबाइलूं बि जेको औरतूं ॾींदियूं। त हे जेको आहे न मुस्लमान सम्झनि त औरतुनि खे अलाह ताला हिजाब जो हुकुम छॾे करे ॾिनो आहे। अलाह ताला इन करे हुकुम ॾिनो आहे त इहे अगरि औरतूं ॿाहिरि निकितियूं त पोइ ज़्यादा फितनो थींदो ऐं फसाद थींदो। त औरतुनि खे साईं कंहिं क़िस्म जो का मुलाज़िमत, का नौकिरी बिल्कुलु बि न करायो। हा बिल्कुलु, मुस्लमान आहियो, अहले ईमान आहियो न, बिल्कुलु बि न करायो। जेकॾहिं गुंजाइश थोरी थी सघे, मां ॿुधायो न डॉक्टराणी जेकॾहिं औरत थिए थी, मुआशरे जे अंदरि पूरे शहर जे अंदरि का औरत आहे ई न, जेकॾहिं चंद मुस्लमान बणाइनि था न त उन्हनि जे लाइ उलमा का न का जेकी गुंजाइश कढी आहे। बाक़ी इन खां अलावा ॿियो कोई बि कमु औरतूं न कनि बसि। छा साईं माउ जे पेरें पवणु सही आहे या न अदब जी ख़ातिर? साईं अदब जे ख़ातिर पेरें छो था पओ, अदब जे ख़ातिर इख़लाक़ सां ॻाल्हायो। हा साईं, हे अदब आहे न, इख़लाक़ सां माउ सां ॻाल्हायो त इन खां वधीक कहिड़ो अदब थींदो। माउ जे मथां रक़म जेको आहे इस्तेमालु कयो, बहितरीनु उनखे खाधा खारायो, बहितरीनु उनखे लिबास पारायो, बहितरीनु जॻह ते उनखे रहाइश ॾियो, त इहो बि त अदब आहे न। हे हिकिड़ो अदब आहे सिर्फ़ु पेरें पई करे पोइ माउ जी नाफ़रमानी कंदा वठो। हे अक्सर इहो पुछंदा साईं माउ जे असां पेरें पवंदा न बसि वॾो इहो अदब आहे, न आहे अदब इहो न आहे। झुको ई न, झुकण जे लाइ सिर्फ़ु हिकु अल्लाह जी ज़ात आहे बसि। कोई चवे न साईं अदब, साईं इहो अदब ॾिसो साहबा बि हुया न, छा इहो अदब जेको साहिबनि खे ख़बर न हुई भला? हे कल्ह कलो खां तव्हां भला एॾा मुफ़्ती पैदा थिया हो, वया एॾा वॾा आलिम पैदा थियो त इहो अदब भला साहिबनि खे ख़बर न हुई? न साईं मां ॾाढो शरीफ़ आहियां, मां पंहिंजी माउ जे पेरनि ते माना किरियो पियो हूंदो आहियां, पेरनि ते जेको चुमी बि ॾींदो आहियां। हे मोहबत न आहे, इहो अदब बि एतिरो न आहे। माउ सां मोहबत इहा आहे, अदब इहो आहे त हल्की आवाज़ में हुन सां ॻाल्हायो, ऐं जेको बि पीउ मां मुतालबो कनि त फलाणी फलाणी शयुनि जी ज़रूरत आहे, उन शयुनि खे पूरो कयो, ज़रूरतुनि खे पूरो कयो। ऐं बदतमीज़ी सां उन सां ॻाल्हायो न, उनजो इख़लाक़ अदब इहो ई आहे। बाक़ी हे कहिड़ो आहे पीउ माउ जी सॼो ॾींहुं जेको आहे नाफ़रमानी कयो, ईद ते अबे जे पेरनि ते अदर की, हे साईं फर्मा बदर आहे। हे कहिड़ी ॻाल्हि आहे? त न पओ साईं, पहिरें माउ जे पीउ जे पहिरें जेको आहे न पओ, अदब कयो, इख़लाक़ ॾियो। अलाह जे नबी ॾिसो, अलाह जे नबी हिकिड़ी हदीस आहे, काश मुंहिंजी माउ ज़िंदा हुजे हा, तव्हां ॾिसो हा मां इशा जी नमाज़ माउ जे लाइ मुख़र कयां। हे तमामु वॾियूं माउ जूं जेको आहे फ़ज़ीलतुनि। हा ॿुधायो वियो आहे त माउ जे पेरनि जे हेठां जन्नत आहे, माउ जे पेरनि जे हेठां जन्नत बि आहे। बाक़ी इहो न आहे त माउ जे ॾाढो पेरनि में तव्हां झुकिया पिया हुजो, ईअं झुको जीअं अमूमन सजदो थींदो आहे, त हे ग़लति अमल आहे। हा इन सां गॾोगॾु वरी वीयर बि झलियां थो, मुर्शिदनि जे ॾाढो बि न झुको। चई साईं हीअ अदब आहे न, हीअ अदब असां मुर्शिदनि जे पेरनि में बूट में अंदरि किराए पिया आहिनि माण्हू। हे साईं अदब आहे? हे कहिड़े क़िस्म जो अदब आहे? कहिड़े क़िस्म जो तूं मुस्लमान आहे? इहो अदब तव्हां खां थो पुछां कयां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में साहबा करे ॾेखारींदा न, नबी साईं ज़माने में साहिबनि खां वधीक केरु हुयो भला? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में अल्लाह जे नबी खां वधीक केरु हुयो? साहबा कंदा, साहबा चवंदा या रसूल असां तव्हांजे पेरनि था पऊं, झुकूं था, ख़बरदार करायो। अल्लाह जे नबी साहबी हिकिड़ो आयो लंघिजी, या रसूल तव्हांखे त उठ बि सजदो कनि था, झुकनि था तव्हांजे ॾाढो पेरनि जे ॾाढो।
तव्हांखे गॾु बि झुकंदे असां ॾिठो आहे, तव्हांजे पेरनि जे एॾो गॾु झुकी पियो। बाज़ जानवर तव्हांखे सजदो कनि था, साईं असांखे थोरी घणी इजाज़त ॾींदो भला असां बि तव्हांजे एॾो झुकूं। अलाह जे नबी फरमायो ख़बरदार थी वञो, ख़बरदार थी वञो, जेकॾहिं मुंहिंजी शरीयत में सजदे जी इजाज़त हुजे हा, आहे न हुजे हा, औरतुनि खे कोन कयां, बाक़ी सजदो सिर्फ़ु अलाह खे कयो वेंदो। हिकु ॾिस ॿी अलाह जे नबी छा फरमायो, अलाह जे नबी फरमायो ए साहबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञण ते हुया आहिनि दुनिया खां, छा फरमायो, ए साहबा यहूदियुनि जे मथां लानत हुजे, नसारनि जे मथां लानत हुजे। साहिबनि जो या रसूल छा जेका, अलाह जे नबी फरमायो इन जे करे इन जे मथां लानत हुजे, जॾहिं बि यहूदियुनि जो नबी हिन दुनिया खां वेंदो हुयो या नसारनि जो नबी हिन दुनिया खां वेंदो हुयो, नबी खे क़बर मुबारक जे अंदरि हेठि लाहे करे पोइ नबी जी क़बर खे सजदो कंदा हुया। इन जे करे ए साहबा उन जे मथां लानत हुजे। साहिबनि जो हे अलाह जे नबी असांखे अॻ में तंबी करे ॿुधायो त सुभाणे मथां मां वञा तव्हां मुंहिंजी क़बर खे बि ईअं झुको। हे असांजे सिंध में अक्सर जेको आहे मुर्शिद क़बरनि ते लेटिया पिया आहिनि, सजदा पिया आहिनि। हिन पूरी काइनात में जेकॾहिं अगरि सजदे जी गुंजाइश हुजे हा न, जेकॾहिं सजदे जी इजाज़त हुजे हा न, तव्हां खां थो पुछां कयां, नबी जे रोज़े खे सिर्फ़ु सजदे जी इजाज़त हुजे हा, ॿियो किथे बि न हुजे हा। हे जेके बि असांजे हे सिंध जे अंदरि मुर्शिद आहिनि न, कसम खणंदो साहिबनि जे पेर जे बराबरि न आहिनि। हे ख़ुदि पाण चवंदा आहिनि, हे पाण चवंदा आहिनि त असां साहिबनि जे पेर जे दज़ बराबरि बि न आहियूं। अड़े जेके पाण इक़रार कनि था त असां साहिबनि जे पेर बराबरि बि न आहियूं, उन्हनि जी क़बरुनि ते वञी करे सजदो कयो था, उन्हनि जी क़बरुनि ते वञी करे सजदो कयो था। हालांकि साहिबनि करे ॾेखारियो, साहिबनि पूरी ज़िंदगी, साहबा 1,24,000 हुया, अलाह जे नबी खे क़बर मुबारक जे हेठि लाहे करे साहिबनि ऐलान हिकिड़ो करे ॿुधायो त कंहिं हिकिड़े साहिबी बि नबी जे क़बर मुबारक ते वञी करे सजदो न कयो आहे। अलाह जे नबी निस्बत करे हे क़ाबो आहे न, बसि एॾे सजदो कयो, सजदे लाइ सिर्फ़ु अलाह जी ज़ात आहे। त हे सिंध जे अंदरि जेके बि माण्हू कंदा आहिनि मुशरिक आहिनि। हे वॾो फॉल्ट आहे शिरक जो, त मां चवां थो सिंध जे अंदरि एतिरो फॉल्ट आहे, अलाह ताला हिनखे सम्झ नसीब अता फरमाई। ॾिसो माण्हुनि खे केतिरो माण्हुनि खे ॿुधायूं था त ॾिसो मदद सिर्फ़ु अलाह कंदो आहे, मदद सिर्फ़ु जेको आहे उहो अलाह कंदो आहे। त माण्हू चवनि न साईं मदद जेको आहे अलाह खां अलावा ॿिया बि कनि था, अलाह खां अलावा ॿिया बि चवंदा या अली मदद करणु बिल्कुलु जाइज़ आहे। ॾिसो हाणे असांजी खोपड़ी नेठ वही आहे त वही काॾे। मां तव्हांजे अॼु हिकिड़ो नॉर्मल क्वेश्चन रखां थो, दुनिया जो को हिंदू जेको आहे न, अॼोके ॾींहं जे अंदरि इस्लाम आणींदो न, अॼोके ॾींहं जे अंदरि इस्लाम आणींदो न, त मां उनखे हथ में क़ुर पकड़ाईंदुमि त हे क़ुर वठि। हे चवंदो साईं हाणे मूंखे त ख़बर न आहे, थोरो पढ़ी करे ॿुधा, मूंखे ख़बर न आहे, मूंखे पढ़ी करे ॿुधा। त मां ॿुधाईंदोमांसि, मुंड में ॿुधाईंदोमांसि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ॿुधाईंदोमांसि अल्लाह चए थो पूरी काइनात में मुंहिंजी तारीफ़ आहे, मां रहमान बि आहियां, मां रहीम बि आहियां, क़यामत ॾींहं जो मालिक मां बि आहियां। हाणे अची करे ओरिजिनल आयत ते पहुचंदासीं, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ऐं अल्लाह चए थो माखां ई इबादत, मुंहिंजी ई इबादत कयो ऐं माखां ई मदद घुरो। कसम खणां थो इहो हिंदू जेको अॼोके ॾींहं में मुस्लमान थियो आहे न, इहो ज़िंदगी में बि याली मदद न चवंदो। उहो चवंदो तव्हां मुस्लमान जी खोपड़ी ख़राबु आहे छा, तव्हांजो दिमाग़ एतिरो भला ख़राबु आहे छा, हिकिड़ो तव्हां चओ था हे अलाह जो क़ुर आहे, इन जी ख़ुदि एंट्री में ईअं लिखियलु आहे त अलाह ताला फरमाए थो मुंहिंजी इबादत कयो, माखां ई मदद घुरो। हे सभु मुस्लमान जी खोपड़ी भला ख़राबु आहे छा? इन हिंदू जेको नओं मुस्लमान थियो न, इन जी खोपड़ी कमु कंदी। जेके कंहिं ज़माने खां वठी करे चवनि था असां अहले ईमान आहियूं न, उन्हनि जी खोपड़ी मरण ताईं कमु न कंदी। दुनिया जे नए मुस्लमान खे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त मदद अलाह खां कई वेंदी। छाजे करे ख़ुदि यार ॾिसो एंट्री में ख़ुदा सम्झाए थो, दाख़िल थियूं था न उते ख़ुदा ॿुधाए थो त इबादत मुंहिंजी आहे, उनखां बाद में मदद बि मुंहिंजी आहे। हा माखां ई जेको माखां मुतालबा कयो। ॻाल्हि दावा सां कयां थो 1,24,000 साहबा हुया न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रोज़े अंदरि दाख़िल करे आया। कसम खणां थो 1,24,000 साहबा मां जेकॾहिं अगरि कोई चवंदो या अली मदद चवणु दुरुस्त आहे, 1,24,000 साहबा मां वधीक अहल पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। वधीक अहल केरु आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न। 1,24,000 साहबा मां सभई साहबा हिन दुनिया खां विया, हिकिड़े साहबी बि न चयो या रसूल अल्लाह मदद। दावा सां ॻाल्हि थो कयां, अचो हिकिड़े साहबी बि साहिबनि चयो न मसला अलाह खां हल कराईंदासीं, नबी या तालीम बि न ईंदी आहे। हज़रत अली साईं पाण मौजूदु हुया, हिन दुनिया खां विया। कसम खणो थो इमाम हसन हुसैन ज़िंदगी में बि न चयो आहे या अली मदद। अचो असां त उन पैरवी ते हलूं था जंहिंजे इमाम हसन हुसैन न हलंदा, असां त उन तरीक़े ते हलूं था। हिकिड़ो ज़िंदगी कोई मूंखे ॾेखारे जेको ज़िद करे थो न मूंखे ॾेखारे,
बल्कि इमाम हसन खां जेको न इमाम हसन हज़रत अली साईं जॾहिं दुनिया खां वञे पियो न त इमाम हसन खे अलाह जन बि कंहिं हज़रत अली साईं नसीहत कई त ए पुट पंहिंजो मामिलो जेको न अलाह सां बणाइजांइ, छाजे करे त अलाह कॾहिं फना थींदो ई न, पंहिंजी मुश्किल अलाह खां दूरि कराइजांइ, छाजे करे अलाह खे फनाइत आहे ई न, तुंहिंजे पीउ खे बि फनाइत आहे, तुंहिंजो पीउ बि कुझु टाइम दुनिया में रहंदो पोइ हलियो वेंदो। अलाह उहा ज़ात जेकी हमेशह दाइम हुई ऐं दाइम आहे ऐं क़ाइमु हुई ऐं क़ाइमु आहे। यकीन करे माण्हुनि खे क़ुर निजो क़ुर ॿुधाईंदा, अहिड़ी का माण्हुनि जी खोपड़ी का ख़राब थी वई आहे। रेफरेंस यकीन कयो क़ुर मां रेफरेंस ॾिनो आहे, क़ुर जो साफ़ आयतूं ॿुधायूं जंहिंमें कंहिं क़िस्म जो कोई तर्ज़ आहे ई न, को इख़्तिलाफ़ आहे ई न, साफ़ आयतूं ॿुधाइनि त बि चवंदा न न न न न न ग़लति थो ॿुधाई, ग़लति मूंखे नथा चवनि, ग़लति क़ुर खे था चवनि हिते, हा चए न ग़लति थो ॿुधाई, या अली मदद चवणु जाइज़ आहे। चए मूंखे टेंशन न आहे, असां जेको पंहिंजो कमु कयूं था अल्हम्दुलिल्लाह, टेंशन आहे बि न। हा क़ुर खे जेको क़ुर जो इनकार कंदो न वधीक तव्हांखे पाण खे मालूमात आहे, क़ुर जो इनकार किथे इंसान खे जेको आहे पहुचाईंदो आहे। यकीन के साफ़ साफ़ आयतूं निजू आयतूं, अगला जेको या अली मदद जे जेको रेफरेंस में छा था ॿुधाइनि, उन टकर में छा था ॿुधाइनि, रुगो किसा कहाणियूं, कुझु बि न, रेफरेंस क़ुर मां ॾींदा ई न, ज़िंदगी में दावा सां ॻाल्हि कंदो, चवंदा ॾिसो न क़ुर जे चए तव्हां चओ त या अली मदद चवणु न खपे, क़ुर में लिखियलु जो आहे, अलाह ताला जो फरमायो आहे। हाणे दलील ॾिसो कहिड़ो आहे, चए क़ुर में अलाह ताला जो फरमायो आहे ए ईमान वारो नमाज़ खां मदद वठो, सब्र खां मदद वठो। मां पुछा कयां थो ज़िंदगी में अगरि कोई दुनिया जे अंदरि अहिड़ो बंदो ॾिठो अथव जंहिं हिकिड़ो दफ़ो चयो हुजे या सलात मदद या नमाज़ मदद चयो आहे कंहिं, या सब्र मदद कंहिं चयो आहे? ॾिसो इहो बि ॻाल्हि क्लियर न आहे, इहा ॻाल्हि बि क्लियर जॾहिं साफ़ हुजे न पोइ बि चऊं यार का ॻाल्हि ठहे थी। मिसाल ॾींदा, ॾिसो अलाह ताला फरमायो त नमाज़ खां मदद वठो, अलाह ताला फरमायो सब्र खां मदद वठो, त कोई दुनिया जो इंसान चवंदो या नमाज़ मदद कर या सब्र मदद कर, दलील अहिड़ो आहे वरी अल्लाह ताला का दुआ आहे त अल्लाह ताला अहिड़नि साधन खे सम्झ नसीब था फरमाई। साईं क़बर ते अगरबत्तियूं लॻाइणु जाइज़ आहिनि न? न, फज़ूल आहे साईं, कंहिं क़िस्म जो कोई फ़ाइदो क़बर वारे खे नाहे पहुचंदो अगरबत्तियुनि ॿारण सां, फज़ूल आहे हिकिड़ो कमु, भले फज़ूल कमु कयो। इन अगरबत्तियुनि खां जेकर इहो 150 रुपयो कंहिं फ़क़ीर खे ॾींदो न भलो थींदो अबे जो क़बर में, हा कंहिंखे किलो अटो वठी ईंदो न अबे जो भलो थींदो, अगरबत्तियूं ॿारींदो कंहिं क़िस्म जी काई नेकी अबे खे मिलंदी ई न। कम खां अञा क़बर ते मथे जेको न उहो छा बाहि जा कुझु छंडा किरंदा। हिकिड़ो वाक़ियो अची वियो कंहिं ज़माने में, जेको मां दर्ज़ो कमु कंदो हुउमि, पोइ असांजो उस्तादु जेको हुयो न, पोइ उनखे अचानक हिकिड़े ॾींहुं ख़ौफ़ ख़ुदा थियो, उन चयो यार अॼु जेको न पीउ जी क़बर ते हलूं था, अरे करे था हलूं, चए अॼु अबे जी क़बर ते था हलूं, ऐं मूंखे चई तूं बि मां सां गॾु हलंदी। मां चयुमि कहिड़ो साईं भला कमु कराईंदो, उस्ताद हुयो असांजो, ऐं उस्ताद बि हिन टाइम न सम्झंदो, वाक़ई खे 10 साल गुज़री चुका आहिनि। चए यार हलो अबे जी क़बर ते हलूं था, अगरबत्तियूं वठो, असां बि साईं शुगुल में अगरबत्तियूं वरितियूंसीं, इहो 2 पैकेट वरितासीं साईं, मां सां गॾु ॿियो बि मां दोस्त। हाणे असां जॾहिं ॿारण ते टाइम अची वियो, असांखे ख़बर न हुई त यार अगरबत्ती कीअं ॿरंदी आहे, अगरबत्ती को पाणी में पहिरियों विझिबी आहे पोइ हुनखे ॿारबो आहे, इहो हुनजो बहितर तरीक़ो आहे। असां ठका ईअं ई जेको हुनखे तीली ॾेई करे यानी 20-25 अगरबत्तियूं गॾु कयूंसीं, पोइ हुनजो उहो केमिकल लॻल आहे, बाहि छॾे न पोइ तेज़ी में बाहि हलंदी आहे। साईं हुनखे असां बाहि जो ॾिनीसीं साईं, 25 खे एट ए टाइम जंहिं टाइम बाहि लॻी न, बाहि साईं तेज़ थी वई, बिल्कुलु बाहि तेज़ थी वई, त हाणे चयो बाहि बंदि थिए ई न पई। ॿियो हिकिड़ो ख़ौफ़ ते यार हाणे उस्ताद उहो मथां ॻाल्हाए बि साईं, पोइ असां सां गॾु जेको मुंहिंजो दोस्त हुयो न, उन चयो त ॿियो कमु हिन खां कोई थी न सघियो, पोइ अची करे चुंपल खणी करे चुंपलनि सां वठी चुंपलनि सां अगरबत्ती खे वधाई नेट पर अगरबत्तियूं चवनि पियूं नेट तूं आहीं केर जो जेको मूंखां बाहि बंदि कराई, उहो तमामु जेको अगरबत्तियूं उहो राख थी वियूं, त साईं अगरबत्तियूं न लॻायो, कंहिं क़िस्म जो कोई फ़ाइदो नथो थिए। छा साईं हिकु माण्हू वटि जिनात जो अमल हुजे ऐं उहो जाइज़ ई कमु कंदो हुजे, उन खां कंहिं औरत जो शादी जो मुतालबो करे सघूं था या न? न साईं कहिड़ो शादी जो मुतालबो कराईंदव, हे सभु कुझु फेक कमु ॿुधाए चुको आहियां। हीअ ॻाल्हि जेको सुवाल साथी न उथारनि त कुझु बि न थींदो आहे, हे जिनात अमल में आहे, खोपड़ी ख़राब थी आहे, जिनात कंहिं माण्हू जे कंट्रोल में ईंदा, हे हवाल आहिनि अक्सर जेको माण्हू चवंदा असांजे कंट्रोल में 2-2 3-3 जिन आहिनि, अक्सर कूड़ था ॻाल्हाइनि। जिनात खे को नॉर्मल ॻाल्हि आहे जिन खे कंट्रोल करणु, हा साईं जिन जी जेको आहे बनावट जेकी आहे उहो बाहि मां आहे, इंसान जी तकलीफ़ जेको छा मां आहे, मिटी मां आहे, त जिन खे बाहि खे कंट्रोल करणु को आसान आहे, कुझु बि हिननि खां कमु न थींदो। मां अॻ में दवा सां ॻाल्हि कई आहे, पंहिंजा पैसा फुरायो न,
पंहिंजा पैसा फुरायो न, जेकी औरत तव्हांजे नसीब में आहे न उहो मिली रहंदी तव्हांखे। डायरेक्ट बहितर तरीक़ो इहो आहे न, का औरत पसंदि आहे न, कंहिं पीउ जे ज़रिए सां नियापो मोकिलियो बसि। अगरि मुतमइन थियनि था, इलाज कयो, पटको लाहियो पंहिंजो, इलाज में त कयो यार हे असांखे फलाणी जेको आहे रिश्तो करणु ॾियो। जेकॾहिं अगरि सफ़ा न थो थिए न, छॾे ॾियो। दुनिया जे अंदरि ॿियूं को औरतूं घटि आहिनि भला? पागल जेको नौजवान पंहिंजे खोपड़ी जेको आहे भितियुनि में टकर रहिया आहिनि त हे फलाणी जेको औरत मिले, फलाणी जेको औरत मिले, छॾे ॾियो यार। दुनिया जे अंदरि ज़्यादा औरतूं आहिनि, ॿिए हंधि किथे निकाह कयो, बहितर किथे। ॾिसो जंहिं शइ ते तव्हां ज़िद था कयो न, अलाह जे नज़दीक कहिड़ी ख़बर उहा औरत तव्हांजे लाइ बहितर न हुजे। भाई हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधाईंदो, हिकिड़ो हुयो को वॾो अहल इल्म माण्हू हुयो। तव्हांखे तावीज़ जेके न, तावीज़नि जे एतबार सां ॿुधायो, जेको चवनि तावीज़ थी वेंदा, कमु पको थींदो, माई जेकी आहे फलाणी मिलंदी, कुझु बि इहे सभु कुझु हवाला आहिनि, टोपी ड्रामो आहे, न थींदो आहे, कुझु बि कमु न थींदो आहे। हा हिकिड़े मुक़दर में आहे न त उहा औरत तव्हांखे मिली रहंदी। हिकिड़ो असांजो दोस्त जेको दोस्त हुयो, असांजे दोस्त जेको दोस्त हुयो, उहो हुयो जेको न कुझु शरीत वारे लिहाज़ सां माण्हू, त उनखे का औरत पसंदि अची वई, त उन चयो यार हराम तरीक़ो इस्तेमालु न आहे करिणो, इन औरत सां निकाह करिणो आहे। इन औरत सां छा आहे निकाह करिणो? चए मां पाण जेको आहे दीनदार माण्हू आहियां, त नियापो मोकिले 1 2 3 4 कुझु बि न थियो साईं। पोइ हिनखे कंहिं हिकिड़े मौलवी साहिब हिकिड़ो हिनखे वज़ीफ़ो ॿुधायो, चई यार तावीज़ हिन खां किथे लोटाईंदे। हाणे हिकिड़ो मां तोखे वज़ीफ़ो ॿुधायां थो। वज़ीफ़ो इहो ॿुधायां थो, राति ईशा नमाज़ खां बाद में हिकिड़ी टंग ते 86 पारा पढ़। हे साईं ॾुखी ॻाल्हि आहे, सवली ॻाल्हि आहे साईं? हो एतिरो जेको आहे न, हुनखे का उन औरत सां लगन हुई त हिकिड़ी टंग ते बीह करे 86 पारा हिन पूरा कया। हिकिड़ी टंग ते 86 पारा पूरा कयईं। थियणु इहो थियो, उहा औरत पोइ बि हुनखे न मिली, उन जो निकाह किथे ॿियनि थी वियो। त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में ठाहे छॾियो, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन जे अंदरि रखे छॾियो, जेकी औरत का नसीब में हूंदी न, दुनिया जी का ताक़त रोके न सघंदी। ऐं जेकॾहिं का नाहे न, त केतिरा बि इलाज कंदो, मिनतूं कंदो, पर उहा औरत तव्हांखे ज़िंदगी में मिलंदी बि न। अल्लाह ताला तमामु सभिनि खे अमल करी तौफ़ीक़ अता फ़रमाए।